आयते माशाअल्लाह अक्सर जागरानी जतोई बलोच से ताल्लुक रखण वाला दोस्त बया जेके भी कौमन वाला दोस्त बैठा है खोसो बलोच थियो बया दोस्त जेके थिया मेहमान तडे ते अचे चओ उन जी इज्जत कबी आ मेहमान दुश्मन भी हुजे हाली ओता कते आयो अदा इनके तकलीफ न दींदास पो डिठो इंदो अब ये आहे के नहीं असा वडड़न का इयो बुधो हाने माहौल मट जियो त अल्लाह जाने तो बुधो बुधो मां जेका गाल करण चाया तो पांजे मौजू जे उन्वान के तुझे ज़हन में विहारण चाया छो तो मुझे वाइज तकरीर जो अंदाज भी कुछ समझाणी जे अंदाज सा हुंदो आ मां चवंदो आ त मुजी तकरीर मुजो मौजू तुझे दिल दिमाग में वेहे उन जो खुलासो मां बयान कया मेहमान जी इज्जत कभी खानदानी नस्ली मेजबान हुदो वो मेहमान जा किस्मनी को मेहमान साईं जो आयो को मौलवी जो को पीर फकीर मुर्शिद जो मेहमान को साईं वडे जो मेहमान हलो साईं मेहमान आयल के वडे मानू जो हुदो उन जी इज्जत भी एडी वडी कंदा से छो त वडे साईं जो मेहमान सरदार मोकलियो आ सैयद साईं मुर्शिद बुजुर्ग मोकलियो आ जे करे मेहमान जी इज्जत न कई से एक त मेजबान मुर्दार चेबो बियो साईं वडो सरदार नाराज थीदो मुसलमानो पो मेहमान जा भी ब किस्म वरी एकड़ो मेहमान इंदो ज़ामत खयूं चोड़ो ठायूं डरो दिन्यू खादियूं पीतियूं गिला कयूं हलो विंदो अल्लाह एड़े मेहमान का जिंद बचाए एकड़ा मेहमान तब रोलू अब गाल समझाई रोलू जेके घर का तड़ियल है पया है यारन जे दोस्तन जे बदी घर में आ त 15 दी बहरा यो मेहमान न चेबो मेहमान जी इज्जत नबी से फरमाया 3 दी अंत कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चौथ सही उन का पो जेको दाल बसर तो खाराए ने बारन के वो ठोके मुंह में खाए वे उन जी मर्जी लडो खणे टपड़न जी मर्जी गुनाह कोने पर मेहमान बियो इंदो आ रहमत मेहमान इंदो आ रहमत खयूं इंदो आ आने एकड़ो मेहमान पूछण वारो थव वो जेको मामूली मेहमान ना है मामूली के इंसान पीर फकीर जो मोकलिल कोन है अल्लाह जो मेहमान हथ मथे करे जो जो नालो रमजान ए मेहमान भी एड़ो जेको रहमत हुए बरकत के तो अचे चो सुभान वडे आवाज सुभान अल्लाह तो चो अब यो मेहमान समझ में आयो हां तो के केड़ो मेहमान खपे रहमत वारो बरकत वारो है एड़ो मेहमान होजे अल्लाह हाने मेहमान भी अल्लाह जो अब दुनिया जो मेहमान उन जी इज्जत न कई से कदर न क्यों से साईं नाराज सिंह दो भोतार सरदार साईं मुर्शिद पीर फकीर ए मेहमान रमजान एड़ो थव इन जो कदर न कवे मुसलमानो अल्लाह नाराज थींदो अल्लाह नाराज सो हड़वई छा बचो तेजे करे अचो कुरान का पुछू इन मेहमान जो हाल अहवाल त वठू बुधो बुधो बी गाल टी गाल मेहमान वडे मानो जो इंदो आ वडन मानन वठ अब वडन मानन जा मेहमान वडन जो ताकंते गरीबन वठींदा हलायो न था हे अल्लाह सबन का वडो आ अल्लाह जो मेहमान हर गरीब मिस्कीन जे झोपड़ी में भी इंदो अल्लाह फरमाईंदो सरदारन जो ताकन में भी विंदो बंगलन नवाबन वट भी विंदो ई अल्लाह जो मेहमान आ मामूली ना है ये गरीबन मिस्कीनन जे तदे ते भी इंदो उनन जे ला भी रहमतू खणी इंदो ओ मर्दो औरतो जवानो पढ़ो यो अल्लाह जो मेहमान थवन जो कदर कयो कई बुधो चौथींगा अबा मानो आजकल सिफारिश कंदा है हथ के वठी अगे मानो के दींदा है अब साईं हे मोजो खास मेहमान आ मोजो दोस्त आ इन जी पारता हथ के वठी बे के दींदा जमादार के नहीं सरदार के नहीं वडे मानो के नहीं साईं हे मोजो मानो आ इन जी पारत होजे खास खास पारत होजे सिफारिश कंदो हथ के वठी करे अल्लाह भी मोमिनन जे हथ के वठी तो चवे खबरदार
ये मुझो मेहमान थव ताकीद थो करे अल्लाह बार बार रब थो चवे आने खोलो कुरान चो सुभान अल्लाह आहे मूड बुधण जो कुरान जो सुभान बैयत मथे कर थदा वेठा कुरान जो बुधण त सवाब चो इन दिलबर जो दिसण भी सवाब है फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पैरों से पारो प्यों से पारो आहे सूरज नालो सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान कयो आयत नंबर 183 आहे अल्लाह गोया के हक के वठी करे ओ दुनिया वारो ताकीद पारत गंदो पयो आहे छातो जोए कुरान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून हतमते करे जो सुभान अल्लाह फलो कुरान बुधो मुसलमान अल्लाह से मोमिनन सा तो गालाए कैसा गालायो ओ ईमान वारो अने मोमिन आहे छा भला मानन के या भी खबर अज तई न पया गाड़ी अच्छी थी वई तो मोमिन चेबो छा के मोमिन जी माना छा है मोमिन जी माना है मयण वारो अल्लाह के मनो था केड़ा होत मथे को दिसा अरे अल्लाह के वाणिया भी मनन था गैर मुस्लिम भी मनन था अल्लाह वाहे मथे आहे के ना अमनन सिर्फ मोमिन हो जण जरूरी ना है वो मुसलमान भी हुजे तस्लीम करे तस्दीकुम बिल कल्ब इकरारुम बिल लिसान मने भी सही दिल सा तस्दीक भी करे जुबान सा इकरार कंदो इंदो तौहीद जा नारा हणदो पक्को आहे के ना अरे बुधो तो सही हे जेके मानू चौंदा है सही औला हे माल मुश्किल कुशा अल्लाह का सिवा गैरा हे बाल बच्चा गैर दींदो आ पीर फकीर दींदा नी हे हाने साईं लाल कलंदर शाहबा जे दरगाह ते मेलो थियो 32 खीसा कटियाऊं 34 मोबाइलियूं चोरी कयूं 150-200 पर्स चोरी थी विया मुझा दोस्तों अजीजो साईं जे दिसण जे ला जेके ज़ाहिरी न वया से भी बेचारा लुटजी विया न बचो इनवा मालूम तो अंधा मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह थी काला केरा ओ बा मुश्किल कुशा सिर्फ जय वट पुटन वठन जे लाए वया खीसा ही कटई वया के त जालू ही गुम कई वया अब यो वाक्य बुझो थव न बहरहाल इते ऑपरेशन में कया पर बया बुजुर्ग कंदा इंशाअल्लाह मुझे मौजू थोड़ो वरी मटजी न वई वरी सुभान अल्लाह तआला दे चो तौहीद अख्तियार कयो तौहीद का मथे का शै कान थव हजरत तवा मुवहिद आयो मुवहिदन जी जमात माशाअल्लाह तमोजा दोस्तो अजीजो तवज्जा कयो अल्लाह से फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमानवारो मोमिनो बुधो जो मेहमान चे थो पयो जो नालो रमजान आए लाइन मेहमान के असा छा कयो जिला हंद बिसरा गदायो छेला कबाब कोफ्ता तैयार कयो अल्लाह फरमायो लो मेहमान आए तेरे साथ जी जरूरत नाए खान पीन जिला नहीं दो वठन जिला नहीं दो खाली झोल रमतन खा भरण एड़ो मेहमान खपे
मेहमान रमजान कुतिबा अलैकुमुस्सियाम तातीन मेहमान में रोजा रुगो फर्जनी ए जो खिदमत हुआ इन जी नौकरी आए तहां रोजा रखो वो अकिल पे भी रोजा फर्ज कया उन्होंने वाह जो निभायो ही तो मोहम्मद हरफी जी उम्मत ही निभाने वाली उम्मत जो नबी वफादार उम्मत भी चो वफादार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो मेहमान ताटायो नालो न जो रमजान रोजा ता के रखना है कदर न जो करनो अल्लाह मेहमान बिल किस्मन जा एक सहमतों खयो पे अचे ही केड़ो मेहमान आए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इनी जहान जैसा ही सरदार फरमायो केड़ो नबी आए रहमतुल आलमीन आए दिल पर नबी आए वज़ुआ नबी नबी आए सोने नबी मां घोरो या कुर्बान हुआ मिठे नाले हरो सामी आए वफादार आए कुरान ऐलान करो अरसलना गईया रहमतल लिल आलमीन नबी आए रहमत वड फड़ो में खणी आयो नूर खणी आयो हिदायत जो रोशनी खणी आयो ही रमजान जड़ो महीनो रे कुरान सा केर नहीं बशीर नज़ीर नबी हा अया बुध कुरान छातो छवे कुरान है खोल कुरान जो सुभान अल्लाह कुरान जे लफ्ज़ लफ्ज़ कुर्बान हुआ एडो करार थो अचे मोमिन के सुकून तो मिली इन कुरान जे ॿुधण सां है इन साईं जे ॾिसण सां आए त कुरान मिठड़ो हा कुरान रहमतन वारो बरकतन वारो शाहिदों व मुबश्शिरों व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा तो सुभान अल्लाह नठो करो ओ सांगी जा गयूर मुसलमान कल जे कुमा बाद जे सब्जी मंडी जे आयशा मस्जिद मां 16 साईं कुरान कढी ज़ालिमन गटर में उछलिया नालन में उछलिया थी कुरान के ओ मुसलमान तुजी गैरत काडे मरी वई काडे वियो आ तू निंड पेजी वा 2021 में सागोई जे कुमा बाद सब्जी मंडी वारी मस्जिद मां कितरा कुरान साड़िया वया अजवरी कल टी दिया उन्हीं मस्जिद सब्जी मंडी जी कुमा बाद मां सूरा कुरान मजीद गटर जे नालल में उछलिया वया ना मालूम एफआर थी अरे बुढ़ी न था मरो चोर पीता था छड़े जो भाड़ेल पीता था छड़े जो खूनी पीता था छड़े जो न छड़ियो नाहक न कयो हक कयो पर खुदा जो खौफ कयो कुरान जा दुश्मन भी आसाद हिते त तुझी गैरत जागे कानून जो मालिक आई थाने जो मालिक आई निमक हराम 2021 में कुरान साड़िया विया इन्हन के खबर ही ना ना मालूम है 16 कुरान गटर में उछलिया विया अया भी इनके खबर ना है इन जे खिलाफ एफआर न कजे असा जमात सांगे जी सब गड़जी सरजी करे मुतालबो थी करे तेरे साईं कुरान जे
दुश्मन के जे कुमा बात जे बाजार जे घंटा घर जे चौक जे गोली फांसी आए के ना एड़ो कुरान लावारिसियो रहमत वारो बरकत वारो मुसलमान जे ईमान के उजागर करण वारो मुझे साईं जो आखिरी मोजज़ो ही कुरान वो मुझे अल्लाह एडो लावारिस छो थियो मुसलमान त भीग थिया मरी विया वो मुसलमान त सफा खत्म थी विया जिन कुरान जी चौकीदारी न ॾेई सघिया थी अल्लाह इन्हनि पंहिंजा घर आबाद कया इन मुसलमान पंहिंजे घरनि माल ढोर जे मथां चौकी ॾिनो अल्लाह इन कलमी वारनि पंहिंजा देरा त महफूज़ कया माल ढोर जा वाड़ा तो महफूज कया घर पंहिंजा महफूज कया है कुरान के महफूज न करे सघिया थी कुरान के लावारिस शरीर न केडो कुरान जो शान खोल कुरान जो सुभान अल्लाह वो सागी वारा अजत मथे तो कर यार तो के कुरान जो दीदार कराइंदो हल्ला तू वडो आशिका मांगे खबर कुरान जो तू आशिका चातु जई कुरान या बुध कुरान में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम है अठावे होशियारा है सूरत जुलाल सूरतुल हशर है खुल फवा कुरान आयत नंबर 21 है हाज़िल कुरान अला जबल रअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह व तिलकल अमसाल नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून जो सुभान अल्लाह खोलो सच्चो है के ना बुधो दिल सा कुरान पर तबीयत मुझी बिल्कुल सही ना है सीनो बंद गलो बंद कसम साउंड वारे के गरीब के इशारो दिनो मास थोड़ो वधाई अया इंशाल्लाह वधाई दो मां कुरान एड़ो पढ़ंदो मां ईमान ताजो थी हाय दिल सा कुरान पढ़ना इता निकरे ठकाऊ दे दिल ते असर कंदो कुरान ठकाऊ दे अखिन मां पानी निकरी छा कया पत्थर दिल वेठा है अल्लाह ये दिलियों कारियों करे पोईंदा थी जलसन में सालन जा गुनाह कलाक में किया धोप जा सख्त दिलियों किए नरम थिन पर कुरान जे हथोड़न सा कुरान जे आवाज सा इंशाअल्लाह ये कारियों दिलियों भी मुनवर थी वेंदो नरम थी वेंदो सख्त बुधो अल्लाह से फरमायो मुझा दिलबर नबी मुझा महबूब ये जेके मानो कुरान के मामूली समझन था माज़ल्ला कागज जो टुकड़ा खनन में सोलना पढ़न में आसान 70 साल जो बाद कुरान जो हाफिजा भी छुआ झुके न थो करे न थो 80-90 साल जो पढ़ थियो नाबीना है पर कुरान जो हाफिजा झुके न थो करे न थो अल्लाह फरमायो सुना पर कुरान में दे ताकता कुरान में दे पावरा फिर भी हाज़िल कुरान अला जबल रअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह मुझा महबूब जे करें कुरान के माला पहाड़न ते नाजिल कया वो न कारण जबल ते नाजिल कया सुना ये जबल पहाड़ भी न सगना कुरान जे यादो नबीना कोई मोमिन मुसलमान कि ये पुठी दिन बिठवा कुरान के एडो जालिम थियो एडो सख्त दिल थियो जो
जो कारण पहाड़न का भी सख्त दिल रखे मुझा साईं मुझा महबूब इन कुरान के पहाड़न जबल नाजिल कया ये जबल ने पहाड़ जरा जरा थी पुरजा पुरजा थी पानी बरजी करे वही वही ना कुरान जो सटु न सही सिगिला कुरान जो दब दब न सही सिगिला एडो कुरान में पावर आहे एडो ताकत आहे अल्लाह कोई 70 साल जुबा कुरान की याद क्यों बिठो 80 साल जो पढ़ो आलिमा हाफिजा क्यों बिठो दुनिया वारो मुझे महबूब जो कमाला मोहम्मद अरबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने जो कमाला जिथे कुरान वा नाज़िल करो तबरे के बर्दाश्त कया तो सौलनो जो कुरान आसान जो कुरान है ये कुरान रहमत वारो बरकत वारो है हुआ शिफा व रहमतुल लिल मोमिनीन इनमें शिफा है कि नहीं इनमें राहत है कि ना बरकतों बख्शिश हुआ है कि ना पढ़ो कुरान अचे तो मेहमान रमजान मुझा दोस्तों अजीजों कुरान जी बेहरमती कई वई तो कुरान के सोलड़ो आसान समझो हलकड़ो नना वो चे जिथा कुरान आयो किथा लोहे महफूज का खोल कुरान जो सुभान अल्लाह भाई 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 मथे करे वडे आवाज से सुभान अल्लाह चो तो कुरान की जियारत कराया है फरमाए बिस्मिल्लाह दुनिया वारो अज़मत वारो कुरान शान वारो कुरान है आखिरी सिपारो सूरज नालो सूरतुल बुरूज है कुरान मजीद फी लौहिल महफूज जो सुभान लोहे महफूज चाहिए वो तो उत्ते लोहे महफूज में नजर कर जाती पोते दिस जातू कुरान आयो हिकड़ो लफ्ज कुरान करो या हिकड़ो अखर कुरान जो जमीन आसमान खा तो खे वडो नजर ईंदो एडो वडो कुरान मामूली ना है मता को कुरान के मामूली समझे मुख्तसर है बुदो लोहे महफूज में जातो कुरान आयो एकड़ो लफ्ज कुरान जो अलिफ लाम मीम या यासीन या ताहा जमीन आसमान का तवज्जो पर सभी फरिश्ता गर्जी समझी करे इन लफ्ज के खणी न सघंदा कुरान में जो वज़नो पर अल्लाह जी मेहरबानी आहे एडो आसान करे ॾिनी सवलो करे ॾिनी कि दुनिया की किताबों में कुरान चमकता है जो सुभान अल्लाह भाई भाई माथे करे चो दुनिया की किताबों में कुरान चमकता है कुरान में अल्लाह का फरमान चमकता है जो शख्स आदत बना ले कुरान की तिलावत का अल्लाह की नजर में वो इंसान चमकता है
केड़ो शान है कुरान जो, केड़ो शान है कुरान वारे। अल्लाह से कुरान दिनो मेहमान दिने रमजान रहमत नवारो बरकत नवारो छे मेहमान टाट आयो रहमतू खणी अवलू रहमत पीरा दादियाड़ा रहमत जा रहमती रहमत नसायो वासतू मगफिरा बख्शिश नसायो आखिरू इतकुम मिनल्लाह निजात है छोट गारो खणी आयो एड़ो मेहमान भागन साईंदो आहे घरार न वठींदो आहे जेको रहमत साचे बख्शिश साचे बरकत साचे एड़ो मेहमान आए जहन्नम जा दरा बंद कयो आयो जन्नत जा दरा खोलियो थो अचे वॾे में वॾो शैतान इंसान जो दुश्मन आ तुझे मुझे दुश्मन के जंजीरन में जकड़े करे बदियों थो अचे वो मेहमान आए अल्लाह मेहमान में खूबियों होंदो है खसलता मेहमान आयो केर साईं मौलवी साहब कारिया सैयद बुजुर्ग अल्लाह जो मेहमान आयो इनमें खूबी कहनी है खोल कुरान जो सुभान अल्लाह अयद मथे गिरे जोर सा आया वदे आवाज़ सा फरमाई बिस्मिल्लाह रहमान रहीम यो सिमरा है सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान करो अल्लाह तुझे मेहमान में खूबी केनिया वडो खूबियों थस शहर रमजान अल्लज़ी उनज़िल फ़ीही कुरान वडी खूबी आए इनमें अल्लाह एड़ो कुरान ताकीद नवा कुरान नाज़िल कया है इन मेहमान में ये कुरान साके मिलो वडी खूबी आए बी खूबी जी आए केड़िया जिनमें कली रात आए जो नालो लैलतुल कदर है इन मेहमान जे आखिरी अशरी में दो पियो आए वारात जेके मिली हजार महीने जे इबादत का अफजल है खोल कुरान जो सुभान अल्लाह आखिरी सिपारो सूरज नालो सूरतुल कदर है खुलो पवा कुरान अंज़लनाहु फी लैलतिल कद्र वमा अदराका मा लैलतुल कद्र एड़ी रात लैलतुल कद्र जो नालो वो रात तो की मिली हजार महीने की इबादत का अफजल हो जो सुभान यो मेहमान खूब ने खसलत नवारो अल्लाह जो मेहमान रमजान रहमतू बरकतू खणी आयो अचे थो जिंदगी जा गुनाह माफ कयो थो ये मुत्तकी परहेजगार बनायो थो कदर कयो कुरान जो इन मेहमान जो बटे डी बाकी विच में थी मता चवे से अगले साल रखंदा से केतरा मानो होया जिन चयो उए दुनिया में कोने वया हल्या मौत जे चक्कर में ए वरी एकड़ा बिया चौंदा सोचन था या अगले रमजान में रखंदा से रोजा हिन में ठयो छा हयाती नसीब ले बचे ले न बचे दोस्तों वक्त थी वारो कर वक्त के यहां है ना जायो न कर अल्लाह से कुरान में ऐलान कयो एड़ो कुरान आए रहमतुल बरकतुल वारो अल्लाह ये कुरान इंसान जे हवाले छो खोल कुरान जो सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाह रहमानिर रहीम बावे उसी पारा सूरतुल अज़ाब है खुलो पवा कुरान ओ दुनियारो कुरान जो बुधरत सवाबा दिल भर जो दिसणवी सवाब है अरज़ नल्लमा
على السماوات والأرض والجبال فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها الإنسان إنه كان ظلوما جهولا خلق قرآن جو سبحان الله अच्छा तो नजर मां चंदो कुरान अखिन वारन के नजर इंदो अंधन के नजर नहीं दो चाहिए पहाड़ है जबल है जमीन आसमान कुरान जे बारे अमानत के न खयो इंसान जे हवाले अल्लाह से कयो छो ची ॾाढो सुहिणो आ कीडो मिठड़ो प्यारो आ ब अखियूं ॾिनियूं थमास ब कन ॿुधण जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ तोताणी मिठड़ी ज़ुबान हथ ॾिना महफूज़ करण जे लाइ दिल दिमाग़ ऐं अकल ऐं हिफ्ज़ क़ुव्वत ॾिनो मां ये सब शयूं त हिन में हुया पोइ हिकु त ज़ालिम हुयो ॿियो जाहिल हुयो ठहे न पियो हुयो ॾाढो सुहिणो हुयो ॾाढो भलो मिठड़ो अखियूं भी ॾिनियूं मांस ॾिसण जे लाइ हथ भी ॾिना मां कन ॿुधण जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान वो याद हिफ्ज़ करण जे लाइ दिमाग़ पोइ ज़ालिम हुयो ठहे न पियो जाहिल हुयो ईअं ठहे न पियो इल्लहू काल ज़लूमल जहूला कुरान ॾिठो बास त आदिल थे ॾाढो भलो ठहंदो कुरान ॾिनो मास आल भी हाफ़िज़ थे त ॾाढो सुहिणो ठहंदो माण्हू ज़ुल्म करे तो भलो नथो ठहे ब टे ॾींहं थी हफ़्तो गुज़रियो एक बेज़ुबान जानवर गऊं था मोबाइल फेसबुक में ॾिठो हूंदो कंहिंजे बनी में चक हई पोयां ॿई पेर कात कोड़ा खणी कटे छॾियो अल्लाह अकबर बेज़ुबान जानवर काथे आदल ज़ुल्म इंसानन ते भी जानवर हदड़ा ॿई ॿार हुयसि टपो ॾेई पई उथे ॾाढा ज़मीन में पिया गिरिया वञनि अल्लाह कंहिंखे दांडे कंहिं वटि वञे नबी जो ज़मानो हो तो उठ को नबी वटि दाव खणी अचे कंहिंजे कोर्ट में वञे बेज़ुबान जे बारे में नबी से अल्लाह खां डरियो ये रंभ करे आ कढदो तो सत आसमान जा पर्दा ॾारे छॾो अब हफ़्तो थियो ज़िले खैरपुर जे इलाइक़े में नंढड़ो 7 सालनि जो अली रज़ा नालो अथसि हाजाणू ओ जेके 9 महीना अम्मा जी जल पेट में रखी ॾुख ॾिठई 17 सालनि जो ॻाल्हाइण ॻोल्हाइण जहिड़ो थियो मिठो लॻे पियो पोइ ज़ालिमन मुस्लमाननि कलमे वारन पकड़े करे उन 7 सालनि वारे अली रज़ा हाजाणो ॿार जा 7 टुकड़ करे छॾिया वो सांगी जा मुस्लमानो जंहिंखे अल्लाह माफ़ कयो माण्हुनि माफ़ न कयो 17 सालनि जो ॿारु नमाज़ माफ़ रोज़ो माफ़ शरीयत जो मुकल्लफ़ न आहे पर इंसाननि माफ़ न कयो अहिड़ो ज़ुल्म कयो इन्नहू कान ज़लूमन जहूला ज़ालिम हुयो कुरान ॾिनो मांस आदिल थे ॾाढो भलो ऐं ॿुधो अदल वॾी शइ आहे क़यामत जो ॾींहुं थींदो माशर जो मैदान नफ्सा नफ्सी जे आलम में सिज नेदे जे बराबर अची करे वेंदो ज़मीन गरम थी वेंदी अखियूं छत में खुथल हूंदा पखरन में माण्हू पिया ॿुॾंदा मरंदा बुखारी शरीफ़ जी वॾी डिघी हदीस आहे जुल्द नंबर अवल में मुंहिंजा दोस्तो सानी में मुख़्तलिफ़ किताबनि में भी आहे त उहे सभु नफ्सा नफ्सी कंदे कंदे क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में उहे उम्मती रोईंदा रड़ंदा आदम अलैहिस्सलाम वटि ईंदा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम नफ्सी नफ्सी चई करे मोकिलींदो ॿिए नबी वटि ॿियो नबी नफ्सा नफ्सी चई ट्रेंडे ईअं रुलंदा परेशान हूंदा सभु उम्मती माशर जे मैदान में इन दौरान कोई छांव छपर न हूंदो 7 माण्हू अहिड़ा ख़ुश नसीब हूंदा अल्लाह जे अर्श जे छांव जे हेठां हूंदा सुभान अल्लाह त ॾाढियां चओ क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में नफ्सा नफ्सी जे आलम में ओ रब जे कोर्ट में 7 अहिड़ा ख़ुश नसीब हूंदा अल्लाह जे अर्श जे छांव जे हेठां हूंदा उन मां हिकिड़ो माण्हू उहो हूंदो आदिल
जै अदल कयो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अर्श जे छांव जे इन्नो कान ज़लूमन जहूला ओ ज़ालिम चयो मास आदिल थी अदल कंदो दुनिया में भी भलो सोनो ठहंदो छडींदो मास ना क़यामत जे ॾींहुं में भी अर्श जे छांव जे बीहारे छडींदो अदल एड़ी मता तू चइसे असां केड़ा जज वकील वडा ऑफिसर सरदार या मुल्क जा सदर आयूं जो असां इंसाफ कयूं मुल्क जो वडो मुल्क में इंसाफ करे सूबे जो वडो सूबे में अदल करे जिले जो वडो ऑफिसर जिले में अदल करे तालके जो वडुआ तालके में अदल करे यूसी जो चेयरमैन नाज़िम ते अदल करे उस्ताद शागिर्दन में अदल करे मुर्शिदा मुरीदन में अदल करे घर जो वडुआ तुझे माता द तुझी घरवारी बाल बच्चा उते अदल कर इन जे बारे में भी क़यामत जे ॾींहुं रब पुछा कंदो एकड़ो आदिल हूंदो क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो उहो माण्हू दो दुनिया वारो उहो नौजवान जे इबादत सां मोहब्बत कयो क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो क्यों उहो नौजवान हूंदो क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो जंहिंजी दिल अल्लाह जे घर मस्जिद सां थियल आहे पंज वक्त नमाज़िया निकिरी वई थो दुकान में कमी करे खेती बाड़ी हलाल रोज़ी जे लाइ दिल मस्जिद सां थियल अथसि मोटी थो अचे वरी अल्लाह जे घर में थो अचे क्यों वो शख्स जंहिंजो दिल अल्लाह जे घर सां थियल आहे चोथों उहे नौजवान क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदा जंहिंजो पाण में दोस्ती यारी अल्लाह जे रज़ा जे ख़ातिरा ओ दुनिया वारो पंजो उहो नौजवान क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो जेको तन्हाई में अकेलाई में खिलवत में पंहिंजे रब खे यादि करे थो रोए अखियुनि मां ॻोढ़ा थो हारे छियो उहो नौजवान क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो जेके नौजवान हसीन जमील खानदानी औरत गुनाह जे लाइ दावत ॾिनो हुजे उनखे मना कयो ठुकराई अल्लाह जे खौफ जे ख़ातिर क़यामत जे ॾींहुं में इहो नौजवान अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो दुनिया वारो सतो उहो शख़्स हूंदो क़यामत जे ॾींहुं में अल्लाह जे अर्श जे छांव जे ठहंदो खैर खैरात सदक़ात ज़कात गरीब के तालिब आलिम मदरसे वारे के यतीम बेवा मिस्कीन के ॾिनी सॼी हथ सां खॿे हथ खे पतो ई न पियो जो सुभान अल्लाह जे नाले दे थो पर लिकाए दे थो रिया नथो करे एकड़ा मानू हाने रमजान शरीफ इंदो चंदासी वडो सखी अची वासी सही इफ्तियारियूं थो कराए या हाजी साहब हर साल वडी खैरात कंदो वडो जलसो कराइंदो सही ये कोने त यो करण गुनाह नियत साफा मंजिल आसान इन्नमल अमालु बिन्नियत अमल जो दारो मदर नियत साफ हो जे त देई सके तो जाहिर को मसलो ना है पर पो भी ये डिजे थी नफ्स शैतान दुश्मना मता तकब्बुर अनानियत गुरूर अची वने पो लिखी दे खैरात सदका ज़कात सजे हथ सां खबे के पतो ही नथो पए क़यामत जे ॾींहुं में इहो माण्हू अल्लाह जे अर्श जे छांव जे हेठां हूंदो अल्लाह साईं खां दुआ आहे रब्बुल आलमीन मुंहिंजा कलमात क़बूल फरमाए बुजुर्गान दीन उलमा किराम माशाअल्लाह पहुची चुका आहिनि स्टेज ते दुआ आहे अल्लाह साईं मुफ्ती जमील अहमद साहब जे जलसे के तव्हां जे प्रोग्राम खे अचण खे क़बूल फरमाए व मा अलैना